सेठ अल्लाह जे नाते 5-10 रुपया ॾिजो मोलाई आहियां लाड़का ने वञा पियो रस्ते में जेब कतरा जेब कटे विया आहिनि। माफ़ी दे यार, माफ़ी दे। छो भला एॾो सुहिणो सिबतो आहे, वञी को कमकार कर बाबा। हिते छकाई बिने थो, बिनण को सुठी ॻाल्हि थोड़ी आहे बाबा। सेठ मजबूरी यार मजबूरी आहे पर मजबूरी आहे पर पर हक़ खा बस तूं बस बिन। लाड़का ने किरायो ना बाबा ईअं न कबो आहे। नौजवान केॾो सुहिणो सिबतो आहे, वञी पंहिंजो कमकार कर, वञी तगारी खण। उहो त चो माफ़ी दे, माफ़ी दे। सेठ अल्लाह जो ना ख़ैर दे। ॿी ॻाल्हि आहे यार, अॼुकल्ह तव्हां जहिड़ा खोड़ नौजवान ॾिसूं था, शर्म जी इंतिहा आहे। हे पंहिंजो पर्सनैलिटी ॾिसण ऐं पिनण जो सेठ कारोबार पिना नथो जेब कतरा मुंहिंजो जेब कटे विया इनजे करे महिरबानी कर लाड़काणे वेंदुमि किरायो न आहे 5-10 जेको थी सघंदी मिड़ई घुरे त घणो तो बस हल हाणे। सेठ ॾे नथो ॾुखाए बि हल बस हल। ग़लति कयो सेठ इहो तूं पर्सनैलिटी ॾिस वरी हलियो आहे पिनण। मां त तुंहिंजो इंतज़ारु कयां थो, जेको बीहाए बीठो आहे असांखे। अच न पुटु। सेठ हा पर ठीकु आहे। सेठ हा हा 5-10 रुपया अल्लाह जे नाले जेको थी सघंदी 5-10 रुपया अल्लाह जे नाले जेब कतरा जेब कटे विया लाड़काणे वेंदुमि। शकी नथो थिए, केतिरो ख़ूबसूरत जवान आहे, पिने थो। पिना नथो लाड़काणे वञा त जेब कतरा जेब कटे विया महिरबानी कर। मन काथे ॿियनि मज़दूरी कर, वो बेहतर थी, न त ॿुॾी मर। महिरबानी कर जेको अल्लाह जे नाले थी सघे। हल पोइ मां तोखे पाण गाॾी ते विहाए थो चई, मां तोखे भरोसो न आहे मुंहिंजो तोते। सेठ मां पाण वेंदुमि। न न हल मां तोखे पाण थो विहाए अचां। हा भाउ 5 मिंट खां पोइ ॻाल्हाए, हिते फ़क़ीर आयो आहे नओं बाबा। सेठ ॾे थो हल मां तोखे पाण छॾे थो अचां। न हल मां सां गॾु हल, मां छॾे थो अचां। न इहे ड्रामा बाज़ी करण छॾे ॾे, हल मां तोखे पाण छॾे थो अचां। कासिम खैरात अभी सही है राम अल्लाह जो फजल है शुक्र है करम अल्लाह सेठ अल्लाह जे नाले 5-10 रुपया ॾिजे केरा मां गरीब मिस्किन आहे सेठ जेब कतरो लाड़काणे वञा पैसा कटी विया। अरे हेडी पर्सनैलिटी से भेणा, अच्छा कपड़ा नवा जोड़ा पातल दी सोनो सब तो जवाना भेणा, पिनण में कुछ हया शर्म थे तो तोके? छो के गरीब जा हक खाओ था भेणा, मजदूरन जा हक खाओ था। वो चारा सॼो ॾींहुं माज़ूर मंडला उन जा हक खाता वञा, वञी को तगारी खण मजूरी कर। सेठ पिनणो न आया पैसा कटी विया मुंहिंजा। हे अञा पिनणो न आहे। हल ॿुधाए कीअं गाड़ी ते न पैसा असल में वेंदुमि लाड़काणे। असल में कासिम मसलो ई ॿुध न, हिन खे बहानो खपे पिनण जो, हिन खे तव्हांखे सिर्फ़ु बहानो खपे पिनण जो भेणा। महिरबानी जेको थी सघे जेको थियो बस महिरबानी कयो तव्हां भाई महिरबानी कयो ॾियो महिरबानी गाड़ी ते बैठ लाड़काणे वाली गाड़ी दे दी ना सेठ लाड़काणे वाली गाड़ी ते तव्हां भाईजान महिरबानी कयो काम का वेंदे बुट खाम खाम का रखो चंबा बटे फायदो छा काम का पाई बेइज्जती कराए दो काम का बेइज्जती करा दो बाजी गाड़ी ते वे अचेस मैंने तो कद बुत अरे वरी फिरी आयो आहे। भाई महिरबानी कयो यार हल मां गाॾी ते आला, मां विहाए थो अचां। भाऊ तू जन भाम भाई गाड़ी ते वे पोतो छडींदा तव्हां बिन हिकिड़ो मूं साल में 10,000 तोखे बोतल बि वठी थो ॾियां। हले हिकु वजे 10,000 तव्हांखे मां ॾींदुमि, माना अमीर आहे न माना पोइ अगर तव्हां भई एतिरा बेरोज़गार आहियो एतिरा रुपयो न आहे न त मूं सां हलो मां तव्हांखे 10,000 महीनो हल 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 अचु हल अच ॾेस हल हल ॾिसूं की गैर हल हल बाबा हल कंहिंखे ॾियो न हल हल ॾिसूं हल। अस्सलाम वालेकुम यारी मदद जी सिंध जी लतीफ़ जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली जीअं त मां आहियां जो पंहिंजो एक्टर रईस लाडला उर्फ़ जुड़ियो जो जीअं त सुबुह सां छा रहियो त अजीब अनोखो ऐं वाक़ियो पेश थियो मूंसां त हिकु नौजवान आयो सुहिणो सिबतो तमामु सुठी पर्सनैलिटी जेको अचण सां ई मूंखे चवणु लॻो त मूं जेब कतिरो मुंहिंजो जेब कटे वियो आहे मूंखे 5-10 रुपए ज़रूरत आहे महिरबानी करे ॾियो त मां किरायो करे लाड़काणे पुॼां वञी 5-10 रुपए जो को बि सुवाल न आहे। ॾिसो त ग़रीब मिसकिन माण्हुनि जा जेके माज़ूर आहिनि बेरोज़गार आहिनि जा हक़ मरी वञनि था त ख़ुदा रा अगरि कंहिंखे ख़ैर ॾियो त कंहिं माज़ूर खे ॾिसी ॾींदो जेको मुस्तहिक हुजे
बाक़ी अहिड़नि नौजवान सुठनि सुहिणनि सिफ़तनि खे पर्सनैलिटी ॾिसी करे ख़ैरु कॾहिं बि मिलिजो। जेकर हा तव्हां वटि कोई अचे थो त मूं वटि जेब कतिरो मुंहिंजो जेब कटे त महिरबानी करे मूंखे गाॾी ते विहाए छॾिजो जीअं हू पंहिंजी मंज़िल तरफ़ वञी सघे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जेकर वीडियो पसंदि आयो आहे त लाडला फनी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।